अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो मंज़ूर अहमद सुमरो आहे। मां कराची बार एसोसिएशन जो मेंबर आहियां ऐं गुज़िरियल 7 सालनि खां हिते रेगुलर प्रैक्टिसिंग लायर आहियां। अॼु जो जेको सुवालु हुयो त फैमिली लॉज़ जेको आहे उहो औरत खे कहिड़ा कहिड़ा हक़ थो ॾिए, फैमिली कोड जेकी आहे न उहा कहिड़ा कहिड़ा हक़ थी ॾिए औरत खे। त फस्ट ऑफ ऑल ॾिसो, असां वटि मेजॉरिटी इशूज़ घर में हलन था। जीअं सिंधीअ में पा ॻोल्हींदा आहिनि, जिते थांवा हूंदा त लाज़मी खड़कंदा ज़रूरु। त उनखे मद्देनज़र रखी करे ॾिसो, हस्बैंड वाइफ जॾहिं रहंदा त उन में नंढड़ा नंढड़ा जेके इशूज़ आहिनि, मसइला थींदा रहंदा। आयो हिकु ॾींहुं ॿिए ॾींहं ते सभ खां पहिरियां असां वटि कोर्टूं फैमिली लॉज़ जेके ठहियल आहिनि उहे प्रॉपर हस्बैंड जा बि राइट्स प्रोटेक्ट आहिनि, उन में वाइफ जा बि राइट्स प्रोटेक्ट आहिनि। देयर आफ्टर उन में जेके ॿार ॼमनि था उन्हनि जा बि राइट प्रोटेक्ट आहिनि। देयर आफ्टर प्रॉपर जेके उन्हनि जा औरत जेकॾहिं कोर्ट जो अचे, दरवाज़ो नॉक थी करे त उनखे प्रॉपर गाइडेंस मुताबिक़ प्रॉपर जेको उनजो ग्रीवेंसिस आहे। जीअं हिकु औरत कोर्ट में अची करे खुला फाइल थी करे, त जेको खुला आहे डिज़ोल्यूशन मैरिज बाय वे ऑफ खुला, उहो औरत जो राइट आहे त उहा कोर्ट में अची करे कोर्ट खे इहा आगाही कंदी त मूंखे जेको हस्बैंड आहे उहो मिल्ट्रीट थो करे, मारे थो या कुझु ॿियूं अदर्स वजूहात जे करे उहा कोर्ट में अची खुला सीख थी करे। देयर आफ्टर कोर्ट सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखी करे हस्बैंड खे हिकिड़ो चांस ॾींदी आहे। उनखे असां प्री ट्रायल चवंदा आहियूं। जेकॾहिं औरत अची कोर्ट में केस फाइल करे थी डिज़ोल्यूशन जो बाय वे ऑफ खुला, त मुड़ुस खे हिकिड़ो सिंपल नोटिस करे कॉल कंदी आहे कोर्ट। जेकॾहिं सिंपल नोटिस नथो अचे, थोरो प्रॉपर पब्लिकेशंस या वारंट जे ज़रिए कोर्ट अपीयर कंदी आहे मुड़ुस खे। देयर आफ्टर फस्ट जेको हूंदो आहे उनखे मुड़ुस खे चांस ॾिनो वेंदो आहे। उनखे चयो वेंदो आहे कानून में प्री ट्रायल प्रोसीडिंग्स। उन में ज़ाल ऐं मुड़ुस ॿिन्हिनि खे गॾु वेहारे करे उन्हनि खे प्रॉपर जेको जज साहबु आहे उहो उन्हनि ॿिन्हिनि खे एग्ज़ामिन कंदो आहे, उन खां सवाल कंदो आहे औरत जा त तोखे कहिड़ी वजूहात थी, कहिड़े मसइले जे करे तूं अॼु कोर्ट में पहुती आहे। पोइ उहा पंहिंजो जेको मसइलो हूंदो आहे, छाजे करे ॾिसो इंसान आहे, जेका मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे 7-8 सालनि में, त को हस्बैंड ऐं वाइफ में हिकिड़ो को मसइलो हूंदो आहे, हिकिड़े वजूहात जे करे उहा पंहिंजे घर खे ख़राबु करणु चाहींदी आहे। ईअं ई हस्बैंड बि हिकिड़े अना जे करे, हिकिड़े मसइले जे करे पंहिंजे घर खे ख़राबु कंदो आहे, पंहिंजी घरवारी खे डिवोर्स ॾींदो आहे। छाजे करे जेको तलाक आहे उहो हस्बैंड खे हक़ु आहे त उहो प्रोनाउंस करे ओरली या थोरो गिफ्ट, पंहिंजो थोरो डीड, डिवोर्स डीड पेपर जेके तयारु करे उहो वाइफ खे ॾिए, त उहो उन वक़्तु ई उहा जेकी तलाक आहे उहा एग्ज़ीक्यूट थी वेंदी। पर देयर आफ्टर असां कंटिन्यू कंदासीं ॻाल्हि खे, त उनखे जज साहब चांस ॾींदो, मुड़ुस खे बि मुड़ुस जो ॿुधंदो, औरत जो ॿुधंदो। देयर आफ्टर कोशिशि कंदो त ॿिन्हिनि जो जीअं पेचअप थी वञे। हिकिड़े मसइले जे करे त बाबा मूंखे घर वारो टाइम नथो ॾिए, ऑफिस मां लेट थो अचे, इहो मसइलो आहे असुलु। देयर आफ्टर मां खुला फाइल कई आहे, बाबा इहो जेको मसइलो आहे सिंपल इहो न आहे। या ॿियो मसइलो ओवरऑल जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे त मूंखे सेपरेट घर नथो वठी ॾिए। मां हिकिड़े अहिड़े घर में थी रहां जिते मुंहिंजो सहुरो बि रहे थो, मुंहिंजी ससु बि रहे थी, मुंहिंजे जेके रिलेटिव्स आहिनि या मुंहिंजे हस्बैंड जो भाउ बि रहे थो। मां एतिरी फैमिली जो कीअं खाधो ठाहियां, कीअं मैनेज कयां, या मूंखे शोर पसंदि न आहे। हिकिड़ो सिंपल को न को एंगल हूंदो आहे, उन जे करे उन वजूहात जे करे उहा कोर्ट में अची पेश थींदी आहे। पोइ जज साहब ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे प्री ट्रायल सक्सेस थींदो आहे त उन ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुस खे हिकिड़ो ऑर्डर अनाउंस कंदो आहे त बाबा हाणे तव्हां ॿिन्हिनि जो रज़ामंदी थी वई आहे। जेको हिन जो मसइलो आहे, घर हुनखे सेपरेट वठी ॾियणो आहे, उहो तूं पाबंद आहे त हिनखे तूं घर सेपरेट वठी ॾे। किराए जो वठी ॾे, छा सैलरी पर्सन आहे त उहो किराए जो मैनेज करे ईंदो। जेकॾहिं हुनखे फाइनेंशियल स्ट्रॉन्ग आहे त उहो पंहिंजो परचेज़ बि करे सघे थो, को फ्लैट सो एंड सो। जेकॾहिं घर में को ॿियो मसइलो आहे त उहो कोर्ट हुनखे डायरेक्शन ॾेई करे उहो सेटिस्फाई करे उन औरत खे छॾींदो। जेकॾहिं इन केस
प्री ट्रायल प्रोसीडिंग्स फेल थियूं थियनि, मुड़ुस ऐं ज़ाल पाण में नथियूं थियनि, को मसइलो अची थो वञे जंहिंजे करे उहा जेकी ज़ाल आहे उहा सेटिस्फाई नथी थिए या मुड़ुसु आहे उहो सेटिस्फाई नथो थिए उन ॻाल्हि में, देयर आफ्टर उन कोर्ट उन शइ खे कंटिन्यू कंदी। ॿिन्हिनि खे ॿुधण खां पोइ प्री ट्रायल फेल करे ॿिन्हिनि जी एविडेंस कॉल कई वेंदी। फस्ट औरत जी एविडेंस कॉल कई वेंदी, छाजे करे प्लेंटिफ उहा आहे, उहा आई आहे। देयर आफ्टर उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं वेंदियूं, उन जे मुड़ुस जूं ॻाल्हियूं ॿुधी वेंदियूं, उन खां पोइ जेको कोर्ट जो फ़ैसिलो हूंदो उहो ॾिनो वेंदो। ड्यूरिंग प्रोसीडिंग्स बि कॾहिं वजूआत जे करे कोर्ट खुला अनाउंस कंदी आहे। हाणे इहो थी वियो हिकु चैप्टर खुला। देयर आफ्टर हाणे औरत खे कोर्ट मेंटेनेंस जा बि राइट्स ॾिना आहिनि। जेकॾहिं औरत उन में निकाह में आहे, ठीकु आहे, ऐं रुसी करे अचे घर वेहे थी, औरत जेकॾहिं रुसी करे अचे घर वेहे थी त उन में औरत खे अदालत कहिड़ा कहिड़ा राइट्स ॾिए थी। सभ खां पहिरियां जेकॾहिं औरत घर में अचे वेहे थी त मुड़ुस जा इहे राइट्स आहिनि त उहो कोर्ट में अचे कंज्यूगल राइट्स जी सूट फाइल करे त बाबा मुंहिंजी घरवारी आहे मूंसां गॾु नथी रहे, बराए महिरबानी हुनखे डायरेक्शन ॾिनी वञे त मूंसां अचे गॾु रहे, ठीकु आहे। उनखां पोइ वरी औरत खे कहिड़ा कोर्ट हक़ थी ॾिए त उहा औरत सूट फॉर मेंटेनेंस फाइल कंदी मुड़ुस जे ख़िलाफ़ु त बाबा मुंहिंजो जेको घरवारो आहे उहो मूंखे पैसा नथो ॾिए, मुंहिंजा जेके डेली वेजिस जा ख़र्चा आहिनि या लिविंग एक्सपेंसिस आहिनि, का शइ परचेस करणी आहे, शॉपिंग करणी आहे, उनजा मूंखे अख़राजात नथो ॾिए, त पोइ औरत खे बि राइट आहे भले उन सां गॾु रहे ड्यूरिंग उन में बि उहा अची कोर्ट खे फाइल सूट फॉर मेंटेनेंस फाइल करे सघे थी त मूंखे पंहिंजो मुड़ुस मेंटेनेंस पास करे। उन में औरत पास्ट मेंटेनेंस बि क्लेम करे सघे थी। इन केस जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायो त औरत घर वञी वेही थी रहे पंहिंजे भाउरनि वटि, पंहिंजे पीउ वटि, ऐं मुड़ुसु हुनखे कढी थो छॾे या पाण रुसी हली थी वञे कंहिं वजूआत जे करे, त औरत जेकॾहिं कोर्ट जो दरवाज़ो नॉक थी करे फॉर मेंटेनेंस त औरत खे कोर्ट इहे राइट्स प्रोवाइड करे थी त पास्ट मेंटेनेंस 5 महीना थी रहे, 9 महीना थी रहे, 2 महीना में रहे थी, 3 महीना रहे थी, त उहा ओतिरो जेको अमाउंट आहे नाउ अ डे जेकी कोर्ट फिगर रखी आहे 10 खां 15,000 उहो फाइनेंशियल स्टेटस ऑफ हस्बैंड ॾिठो वेंदो। देयर आफ्टर उहो मेंटेनेंस अनाउंस कंदी त उहो जेसी ताईं निकाह इनटेक रहे थो तेसी ताईं हस्बैंड बाउंड आहे अकॉर्डिंग टू लॉ उहो पंहिंजी घरवारीअ खे मेंटेनेंस प्रोवाइड करे। हाणे अचूं था ॿारनि ते। इन केस ॿार आहिनि ऐं उन खां पोइ बि अलहदगी थी वञे, ॿार अलॻि था रहनि, मुड़ुसु अलॻि थो रहे, त ॿारनि खे बि इहो कानून में हक़ु आहे त उन्हनि जो बि मेंटेनेंस पे फादर जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहो ॿारनि खे पे करे। हाणे जेकॾहिं ॿिन्हिनि घर वारनि हस्बैंड ऐं वाइफ जी सेपरेशन थी वञे त ॿारनि जो बि फ्यूचर आहे। लाज़मी ॿार उन स्टेज ते हूंदा आहिनि, स्कूल जी पढ़ाईअ जी एज में हूंदा आहिनि, या सफ़ा एतिरा ॿार हूंदा आहिनि जेके बिल्कुलु बि फीडिंग ते हूंदा आहिनि, नंढड़ा हूंदा आहिनि। इन वजूआत ते जेकॾहिं हस्बैंड वाइफ जी सेपरेशन थी वञे, सेपरेशन मीन्स या तलाक थी वञे या खुला थी वञे, या खुला ऐं तलाक जो नथी थिए पोइ बि उहा सेपरेट पंहिंजे माउ वटि थी रहे, सेपरेट शेल्टर में किथे रहे थी, त उन दौरान ॿारनि खे कोर्ट कहिड़ा राइट्स थी ॾिए। ॿारनि खे कोर्ट प्रोटेक्ट कयो आहे थ्रू मेंटेनेंस थ्रू कस्टडी। फस्ट ऑफ ऑल असां मेंटेनेंस ते ॻाल्हाईंदासीं त कोर्ट जेको पीउ आहे ॿारनि जो, जंहिंजा ॿार आहिनि, उन जा प्रॉपर जेको रिस्पॉन्सिबिलिटी आहे त ॿारनि खे उहो मेंटेनेंस प्रोवाइड करे। ॿार माइनर आहिनि, माइनर कीअं कोर्ट में अचे, थ्रू मदर सूट फॉर मेंटेनेंस फाइल कंदो ॿारनि जो, जेकी हुनजी भाउ आहे, भले हुनजी तलाक थी वञे, भले हुनजो खुला थी वञे, पोइ बि ॿारनि जो मेंटेनेंस जे लाइ हूअ कोर्ट में सूट फॉर मेंटेनेंस ऑफ माइनर्स फाइल कंदी। छाजे करे ॿार माइनर आहिनि, माइनर कोर्ट में थ्रू पंहिंजे मदर इहे केस फाइल कंदा। उन में ॿार पंहिंजे फादर खे कॉल कंदा, पंहिंजो केस फाइल कंदा, कोर्ट उनखे कॉल कंदी। देयर आफ्टर उहा कोर्ट उन वालदेन जो सैलरी ॾिसंदी, उनजो फाइनेंशियल स्टेटस ॾिसंदी, भले उहो मज़दूर आहे
त मज़दूर त फादर आहे न, फादर जी इस्लामिक लॉ में रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि त पंहिंजे ॿारनि जी परवरिश सुठी रखे। उन में कोर्ट उन जी फिनेंशियल स्टेटस ऑफ फादर ॾिसी करे उहो जेको बि मेंटेनेंस हूंदो 5,000 10,000 20,000 25,000 उहो अनाउंस कंदी पर मंथ। जेकॾहिं कोर्ट असां फाइल था कयूं केस ड्यूरिंग पेंडेंसी अर्जेंट पंहिंजो इंटरम मेंटेनेंस थींदो आहे, उहो असां एप्लीकेशन फाइल कंदा आहियूं त बाबा कोर्ट जल्दी ॿारनि जे हक़ में फ़ैसिलो करे त जीअं उनखे नॉर्मल अमाउंट ॾिनो वञे। छा जेकॾहिं ॾिसो ॿार इन स्टेज ते हूंदा आहिनि त उन्हनि खे जेसीं ताईं पैसा नथा मिलनि, जेसीं ताईं उन्हनि खे फिनेंशियल स्ट्रॉन्ग न आहिनि, तेसीं ताईं ॿारनि जी वेलफेयर ख़तरे में हूंदी आहे। पोइ उहो जेको अमाउंट हूंदो आहे 10,000 5,000 उहो इंटरम अमाउंट ऑर्डर कोर्ट पास कंदी आहे। डेयर आफ्टर फादर रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उनखे हर महीने बिफोर 14 हर महीने जी 14 तारीख़ खां पहिरियां फादर खे डायरेक्शन ॾिनी वेंदी आहे त उहो वञी कोर्ट में पैसा जमा कराए। डेयर आफ्टर उहा जेकी वाइफ आहे थोरो अकाउंट पैसा कढाए पंहिंजे ॿारनि जी स्कूल जा ख़राजात या जी उन्हनि जा कपिड़ा वठणा हूंदा आहिनि। अच्छा ॿी ॻाल्हि त इन सूरत में अॼुकल्ह नाउ डे कोड 15 खां 20,000 पास थी करे 10,000 खां अप मेंटेनेंस हलो करे थी। छाजे करे त इन स्टेज जा जेके ॿार हूंदा आहिनि उहे जल्दी ग्रोइंग थींदा आहिनि। उमूमन आउं हस्बैंड जे तरफ़ खां पेश थी चुको आहियां, मदर जी तरफ़ खां पेश थी चुको आहियां त कोर्ट जी जेको माइंड जुडिशियल माइंड उहो हूंदो आहे त ॾिसो हिन वक़्तु महांगाईअ जो जेको दौरु हले थो, ॿार जी स्कूल जी फीस बि आहे ऐं ॿार इन स्टेज ते इन एज में हूंदा आहिनि जंहिं एज में जल्दी ग्रोइंग थींदा आहिनि। जेको साल जो ॿारु आहे उनखे कपिड़ा जेकॾहिं असां वठी ॾींदासीं त उहे 3-6 महीननि खां पोइ उहे जेके उन जा कपिड़ा आहिनि उहे उनखे पूरा न ईंदा। उन करे जल्दी ग्रोइंग वारनि ॿारनि खे इहो बि कोर्ट लुक आफ्टर कंदी आहे त उनजा जल्दी ग्रोइंग थो थिए त उनजा एक्सपेंसिस बि जल्दी वधंदा वेंदा। देयर आफ्टर जेको बि उहो फाइनल डिस्पोजल ऑफ मेंटेनेंस जेको कोर्ट पास कंदी आहे उहो हर महीने उनखे पे कयो वेंदो आहे। देयर आफ्टर हाणे असां अचूं था कस्टडीअ जे हवाले सां त ॿारनि जी कस्टडी जी जेके आहिनि राइट्स कहिड़े हवाले सां हस्बैंड खे ॾिना विया आहिनि, कहिड़े हवाले सां मदर खे ॾिना विया आहिनि। हाणे इन क्वेश्चन में जेकॾहिं सेपरेशन थी वञे वाया थ्रो तलाक या थ्रो खुला त हाणे ॿार इन क्वेश्चन में अची वेंदा आहिनि त ॿार हाणे कंहिं वटि रहनि। असां वटि उमूमन माहौल चयो वेंदो आहे त बाबा जेके ॿार आहिनि माइनर आहिनि उहे हाणे मदर वटि रहनि या फादर वटि रहनि। त उन में बि कोर्ट ॿिन्हिनि खे प्रोटेक्ट कयो आहे। मेन जेको क्वेश्चन्स राइज़ थींदो आहे बिफोर कोर्ट, जेकॾहिं हस्बैंड अची कोर्ट में फाइल कंदो आहे त बाबा मूंखे ॿार ॾिना वञनि, या मदर वटि अची फादर वटि ॿार रहंदा आहिनि त वरी मदर अची कोर्ट में इहो सूट फॉर कस्टडी जो फाइल कंदी आहे त बाबा मूंखे ॿार ॾिना वञनि। जेकॾहिं ॿिन्हिनि हस्बैंड वाइफ ॿई अचनि था कोर्ट में, हो थो अचे हस्बैंड थो अचे या जो मदर थी अचे, त इन्हनि ॿिन्हिनि एप्लीकेशन्स खे कोर्ट वेलफेयर ऑफ चाइल्ड खे घणो ज़ोर ॾींदी आहे। जेकॾहिं हस्बैंड ॿी शादी थो करे, हिकिड़ी शादी कई अथई सेपरेशन थी वई आहे, इन हुन में त मां फस्ट घरवारी खे तलाक ॾेई छॾी आहे, हुन में 2 ॿार आहिनि, हिकिड़ो बेबी बॉय आहे ऐं बेबी गर्ल आहे। हाणे जॾहिं बेबी बॉय ऐं बेबी गर्ल आहे ऐं मां पंहिंजो जेको हस्बैंड आहे हुन वाइफ खे तलाक ॾेई छॾी आहे, वरी ॿी शादी कई अथई उन्हनि सां गॾु रहे थो। हाणे जेकी बेबी गर्ल आहे हुनजी एज वधी वई आहे ऐं उहा पंहिंजे हुन सां रहे थी पंहिंजो फादर सां, माना रियल पंहिंजो फादर सां, भले हुनजी जेकी ॿी घरवारी आहे हुन सां गॾु रहे थी ऐं फिनेंशियली स्ट्रॉन्ग आहे ऐं पढ़ाईअ जे हिसाब सां हुनखे प्रॉपर एडमिशन स्कूल में ॾियणी थी वञे, जेकी हुन में डेली वेजिस जे हिसाब सां सोशल जीअं माहौल आहे उनखे उते जेको प्रोवाइड कयो थो वञे फादर वटि उहो प्रॉपर आहे। वेलफेयर ऑफ चाइल्ड खे को ख़तरो न आहे त पोइ कोर्ट कोशिशि कंदी आहे त जिते ॿारनि खे वेलफेयर सुठी ॾी वञे, जिते ॿारनि खे परवरिश सुठी मिले, उन जे हक़ में पोइ उहो कोर्ट फ़ैसिलो कंदी आहे। अचूं था हाणे वरी मदर जी तरफ़ खां, जेकॾहिं मदर इन केस ॿी शादी करे थी ड्यूरिंग सेपरेशन थी वञे। अच्छा सेपरेशन खुला जॾहिं थींदी त औरत खे 3 महीना इंतज़ारु करिणो आहे। देर आफ्टर उन जो राइट आहे त ॿी शादी करे सघे थी। ईअं ई तलाक ते अची त उहा पंहिंजो जेको इद्दत जो टाइम पीरियड आहे उहो पूरो कंदी 4 महीना 10 ॾींहं। हाणे अचूं था त औरत खे कस्टडीअ जे हवाले सां कोर्ट कहिड़ा राइट ॾिना आहिनि। औरत बि अची केस फाइल करे सघे थी। औरत
ॿारनि जे हवाले सां जेकॾहिं केस फाइल करे थी ऐं उन में बि क्वेश्चन हिकिड़ो राइज़ थिए थो त उनखे बि फॉर एग्ज़ाम्पल बेबी बॉय आहे ऐं बेबी गर्ल आहे त जेकॾहिं बेबी बॉय बेबी गर्ल ॿिन्हिनि मां को बि फीडिंग थी आहे माना खीर पी आहे काए त उन स्टेज ते कोर्ट कॾहिं बि इंटरम कस्टडी ऑर्डर पास न कंदी छाजे करे त ॿारु अञा फीडिंग ते आहे ड्यूरिंग फीडिंग ॿार खे माउ खां अलहदगा कयो वेंदो त इहो उन सां ज़्यादती आहे कानून जे हवाले सां जॾहिं उहो फीडिंग कंप्लीट कंदो त कोर्ट इहो बि ॿिन्हिनि खे राइट ॾिनो आहे हस्बैंड खे जेकॾहिं हस्बैंड कोर्ट में थो अचे त हस्बैंड खे ॾिनो अथई जेकॾहिं औरत पंहिंजो कोर्ट में थी अचे त उनजे मदर खे इहो हक़ु ॾिनो आहे त मीटिंग कनि इवन कोर्ट हर सैटरडे वारे ॾींहं ते सिटी कोर्ट में ॿिन्हिनि राइट ॾिनो आहे हस्बैंड पंहिंजो माउ ऐं पीउ खे त ॿारनि सां अची मीटिंग कनि पोइ कोर्ट पंहिंजो हिकिड़ो ऑर्डर पास कंदी आहे उन में जेकॾहिं ॿारु फीडिंग थी आहे त हर छंछरु वारे ॾींहं ते महीने में ॿ वीक ॾींदी आहे छंछरु माना पहिरियों छंछरु महीने जो ऐं आख़िरी छंछरु महीने जो उन में फादर ईंदो आहे उमूमन ॾिठो वेंदो आहे त तव्हांखे कहिड़े वक़्तु ईज़ी रहो था जेकॾहिं जेको हस्बैंड आहे उहो सैटरडे वारे ॾींहं ते ईज़ी आहे त पोइ उनखे कॉल कयो वेंदो आहे 2 कलाक उनखे पंहिंजो नंढड़ो जेको ॿारु हूंदो आहे पुटु बेबी बॉय बेबी गर्ल उनखे कोर्ट में ई ॾिनो वेंदो आहे त उन सां जीअं खेॾे जीअं उनखे ख़बर पए ही इज़ माय फादर जेसीं ताईं ॿारु वॾो थो थिए इवन जेकॾहिं ॿार वॾा आहिनि जॾहिं ॿारनि जी एज जेकी वॾी आहे 7 साल 10 साल आहे बेबी गर्ल ऐं बेबी बॉय जी त इन स्टेज ते फादर वटि आहिनि ऐं पंहिंजो माउ सीख थी करे कस्टडी जे लाइ त उनखे बि परमिशन ॾिनी वेंदी पोइ फादर ॿारनि खे कोर्ट वठी ईंदो मदर खे उहा कस्टडी जी मीटिंग करणु ॾींदी उन में हर महीने ते कोर्ट कॉस्ट बि अनाउंस कंदी आहे त बाबा ट्रेवलिंग एक्सपेंसिस बि प्रोवाइड कया वञनि फादर खे बि इहा लिबर्टी हूंदी आहे त बाबा उहो पंहिंजे ॿारनि जे लाइ रांदीका वठी अचे जेकॾहिं बेबी गर्ल आहे हुनजे लाइ गुॾियूं वग़ैरह वठी अचे जेकॾहिं बेबी बॉय आहे त हुनजे लाइ का टॉय अहिड़ो को वठी अचे त जीअं ॿारु ख़ुशि थिए कार वग़ैरह का जेकी बि आहे उहो हुनखे लिबर्टी हूंदी आहे हुन में कोई रिस्ट्रिक्शन न हूंदी आहे इवन फूड्स बि हुनखे प्रोवाइड करे सघे थो ड्यूरिंग मीटिंग इन में काफ़ी जेके मुंहिंजो एक्सपीरियंस आहे त फूड में वरी ऑब्जेक्शन्स राइज़ थींदा आहिनि पंहिंजो ॿारनि जा त मां हस्बैंड जा त बाबा मुंहिंजे पुट खे अहिड़े जेको असांजी सोसाइटी में माइंड ज़ेन ठहियलु आहे त मुंहिंजो जेको हस्बैंड एक्स हस्बैंड आहे या जेको अञा इनटेक आहे निकाह उहो मुंहिंजे पुट खे अहिड़ियूं शयूं थो खाराए जंहिंमें हुनखे नशा वरनि या इहे एलिगेशन अदर फाइल देयर आफ्टर असां कोर्ट खां परमिशन करे सघूं था सर असां इहे जेको फूड्स आहे उहो प्रोवाइड करे सघूं था उमूमन हिन में असांखे कोर्ट परमिशन ॾेई छॾींदी आहे त जेको ठहियलु खाधो आहे उहो हुनखे अवॉइड कयो त घणो न खारायो जॾहिं इन क्वेश्चन राइज़ थींदो आहे जेकॾहिं राइज़ ऑब्जेक्शन नथो थिए त लिबर्टी आहे कुझु बि घर मां मानी ठाराए थो अचे फ्रूट थो खणी अचे त उहो हुनखे प्रोवाइड करे सघे थो बाक़ी ॿिन्हिनि हवालनि सां हस्बैंड ऐं वाइफ ॿिन्हिनि खे सोशल वेलफेयर जिते ॿारनि खे ख़तरो न हुजे सोशल वेलफेयर जिते माउ वटि जेकॾहिं बहितरीनु हूंदी त उते कोर्ट उन जे हक़ में फ़ैसिलो ॾींदी जेकॾहिं पीउ वटि सुठी सोशल वेलफेयर हूंदी त उहा उन जे हक़ में फ़ैसिलो कंदी इहा अॼु जी असांजी जेकी टॉपिक हुई फैमिली लॉस जेके आहिनि न कहिड़ा कहिड़ा असांखे राइट्स प्रोवाइड थी करे कोर्ट में अची करे असां सीक करे सघूं था महिरबानी जज़ाकल्लाह